अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बली का राउफिया मारवी थे शामिल का मजबूत हेडलाइंस। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सरकारी दौरे ते बरतानिया पहुंची पियो। ISPR मौसू जनरल कमर जावेद बाजवा रॉयल मिलिट्री अकेडमी जी पासिंग आउट परेड में ख़ुसूसी मेहमान तौर शिरकत कंदो। जनरल कमर जावेद बाजवा बरतानिया जे फौजी क़यादत सां बि मुलाक़ात कंदो। PTI फौज के ब्रांड की कोशिश कई थी बने पढ़ी फंडिंग के जरिए मुख्य नायल कराने की कोशिश थी रही है। फॉरन फंडिंग केस में कुछ बना है। इलेक्शन कमीशन सां गॾिजी तरीक़े इंसाफ मथा पाबंदी मिलण की कोशिश कई पई वञे। PTI चेयरमैन इमरान खान जो कारकुननि के वीडियो लिंक ज़रिए खिताब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त क़ौम ॾिसी वरितो त इमरान नियासी फौजी क़यादत ख़िलाफ़ कहिड़ा लक़ब इस्तेमाल कया। नियासी क़ौम खे बेवकूफ़ नथो बणाए सघे। संदसि सोशल मीडिया ट्रोल्स फौज ख़िलाफ़ नफ़रत सां भरपूर ट्रेंड हलाया। शहबाज गिल एक प्लान तहत इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हायो आहे जंहिंजूं कड़ियूं बनी ॻाल्हि सां मिलनि थियूं। कानून पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो। जात में ज़रूरत पई त इमरान खान खे बि गिरफ़्तार करे सघिजे थो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी धरती न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त इमरान खान पाण वॾो चोर आहे। हुन तोशाखाना मां करोड़ें रुपयनि जी चोरी कई। केस क़ौम खां माफ़ी वठणु घुरिजे। इमरान खान नौजवाननि खे पाक फौज ख़िलाफ़ भड़कायो। शहबाज गिल उहो पढ़ियो जेको केस इमरान खान लिखी ॾिनो हो। संदसि सियासत गुंडागर्दी कूड़ ऐं ॾकड़ ते ॿधियलु आहे। सुदिसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो PTI चेयरमैन जे ख़िताब ते रद्द अमल। इमरान खान मुल्क की सब खां वॾी माफ़िया करार। इदारनि के दबाव में आणण PTI चेयरमैन की आदत आहे। तरीक़े इंसाफ वारा पाण खे आइन कानून खां मथां सम्झनि था। इमरान खान पाबंदी मिलियल फंडिंग वठी आइन जी भनकड़ी कई। एक रिथाबंदी तहत पाक फौज जे शहीदनि ख़िलाफ़ किरियल मुहिम हलाई वई। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस। कौमी असेंबली के स्पीकर PTI MNA मियां मोहम्मद सुमरो की सीट खाली करार ॾेई छॾी। राजा परवेज़ अशरफ चयो आहे त मियां मोहम्मद सुमरो 40 ॾींहनि ताईं गैर हाज़िर रहियो। मौक़े जी दरख़्वास्त पर न ॾिनी वई। NA 196 जी सीट खे खाली करार ॾिनो वञे। पाक फौज जे सरबराह जनरल कमर जावेद बाजवा सां इराक के चीफ ऑफ नेवल स्टाफ की मुलाक़ात। दिफाई लाॻापनि जे हवाले सां ख़यालनि जी ॾेवट। इराक़ी सामूंडी फौज जे सरबराह पारां हेलीकॉप्टर हादसे ते ॾुख जो इज़हार। आर्मी चीफ चयो आहे त पाकिस्तान ऐं इराक विच में सुठा लाॻापा आहिनि। दहशतगर्दी हिकु आलमी मसइलो आहे जे ख़िलाफ़ जंग में इराक़ी आवाम जूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। अगुण इस्तरासी पुलिस अदारी पारां मुहर्रम हराम जे मौक़े ते सिक्योरिटी जा बहितरीन इंतजाम करण ते सिंध पुलिस खे शाबाश। संदसि चवणु आहे त सिंध पुलिस जी बहितरीन ऐं मिसाली कारकर्दगी सबबि मुहर्रम दौरान को बि अड़वंदड़ वाक़ियो पेश न आयो।